अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। पेमरा पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जे तकरारी बयान जो नोटिस वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पेमरा पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जे तकरारी बयान जो नोटिस वरितो आहे। पेमरा इमरान ख़ान जी तकरीर ऐं प्रेस कॉन्फ्रेंस ॾेखारण ते पाबंदी लॻाए छॾी आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। अवां खे ॿुधाईंदासीं त पेमरा मूजिबि इमरान ख़ान जी रिकॉर्ड थियल तकरीर बि नथी ॾेखारे सघिजे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पेमरा पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जे तकरारी बयान जो नोटिस वरितो आहे। अवां खे ॿुधाईंदासीं त पेमरा इमरान ख़ान जी तकरीर ऐं प्रेस कॉन्फ्रेंस ॾेखारण ते पाबंदी लॻाए छॾी आहे। पेमरा मूजिबि इमरान ख़ान जी रिकॉर्ड थियल तकरीर बि नथी ॾेखारे सघिजे। पेमरा पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जे तकरारी बयान जो नोटिस वरितो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पेमरा इमरान ख़ान जी तकरीर ऐं प्रेस कॉन्फ्रेंस ॾेखारण ते पाबंदी लॻाए छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पेमरा मूजिबि इमरान ख़ान जी रिकॉर्ड थियल तकरीर बि नथी ॾेखारे सघिजे। पेमरा पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जे तकरारी बयान जो नोटिस वरितो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पेमरा इमरान ख़ान जी तकरीर ऐं प्रेस कॉन्फ्रेंस ॾेखारण ते पाबंदी लॻाए छॾी आहे। पेमरा मूजिबि इमरान ख़ान जी रिकॉर्ड थियल तकरीर बि नथी ॾेखारे सघिजे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पेमरा पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जे तकरारी बयान जो नोटिस वरितो आहे। पेमरा पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जे तकरारी बयान जो नोटिस वरितो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। पेमरा पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जे तकरारी बयान जो नोटिस वरितो आहे। पेमरा इमरान ख़ान जी तकरीर ऐं प्रेस कॉन्फ्रेंस ॾेखारण ते पाबंदी लॻाए छॾी आहे। पेमरा मूजिबि इमरान ख़ान जी रिकॉर्ड थियल तकरीर बि नथी ॾेखारे सघिजे।